अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। स्पीकर अयाज सादिक जी सदारत हेठ पार्लियामेंट जो गडियल इजलास जारी। दानिश स्कूल्स अथॉरिटी बिल 2025 अक्सरियत राय सां मंज़ूर। पार्लियामानी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर तारिक फज़ल चौधरी बिल ऐवान में पेश कयो। तहरीक इंसाफ़ जो शदीद एहतजाज, स्पीकर जी दाई साडो हंगामो, नारेबाज़ी। इंसानी हक़नि जी अॻवान ईमान मज़ारी मुड़स हादी चट्ठा समेत गिरफ़्तार। इस्लामाबाद पुलिस हाईकोर्ट बार जी वेन खे रोके ईमान मज़ारी ऐं हादी चट्ठा खे गिरफ़्तार कयो। ॿई वकील इस्लामाबाद हाईकोर्ट बार खां डिस्ट्रिक्ट कोर्ट वञी रहिया हुआ। तकरारी ट्वीट केस में अदालत ईमान मज़ारी ऐं हादी चट्ठा जूं ज़मानत वारियूं दरख़्वास्तूं ख़ारिज करे ॿिन्ही खे गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो हो। गुल प्लाज़ा में सड़ी फौत थियलनि जे लाशनि जी सुञाणप जो अमल जारी। सिंध फॉरेंसिक डीएनए लेबोरेटरी में वधीक हिक लाश जी सुञाणप। डीएनए ज़रिए सुञाणप थियल लाशनि जो अंग न वठी वियो। मजमूई तौर ते 18 लाशनि जी सुञाणप थी चुकी। इंतज़ामिया तरफ़ां वाक़िए में हिन वक़्त ताईं 68 माण्हू फौत थियण जी तस्दीक। डीसी ॾखण जो चवणु आहे त सर्च ऑपरेशन हतमी मरहले में आहे, अॼु मुकमल थी वेंदो। लकी गुलाम शाह जो पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबिलो, एसएचओ शहीद। सखर शिकारपुर रोड ते हथियारबंदनि पारां कोच खे रोके मुसाफ़िरनि खां लखें रुपयनि जी फुरलुट। पुलिस पहुचण ते मुक़ाबिलो, ॾोहारनि जी फायरिंग में एसएचओ खमीसो ख़ान बिरोही शहीद थी वियो। शहदादकोट वेझो शादी जी तकरीब में हवाई फायरिंग, घोट जो चाचो मारिजी वियो। ॻोठ अली हसन बिरोही में काज दौरान ख़ुशीअ में कयल फायरिंग हयाती खसे वरिती। गोली लॻण करे 45 वरनि जो इरशाद अली बिरोही मारिजी वियो। वारसनि मूजिबि त फौती जे भाइटे जी शादी हुई, जंहिं दौरान इत्तफ़ाक़ी तौर ते वाक़ियो पेश आयो। मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में बरसात ऐं बर्फ़बारी जारी। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में वक़्फ़े सां बरसात जारी। मरी वेंदड़ रस्ता बंदि। बलूचिस्तान जे इलाइक़े में रत जमाईंदड़ थधि मुख़्तलिफ़ हंधनि ते पाइपनि ऐं घरनि में बीठल पाणी बर्फ़ थी वियो। कोयटा में -9, कलात में -12 ऐं चमन में -7 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। कराची में वसकारे बैदि थधि में इज़ाफ़ो। शहर में 8 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। पडीज़न ऐं भर पासे में थधि में वाध, पारो 2.5 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची वियो।